अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं 21 फरवरी आहे। इन ॾिहाड़े जे मुनासिबत सां पाण बरे सगीर जे विरहाङे बैदि सिंधी ॿोलीअ लाइ कयल जदोजहद ते रोशनी विझंदासीं। पाकिस्तान ठहण खां अॻु ई उन जे असुल ख़ालकनि न पर नाम निहाद बालकनि इहो फ़ैसिलो करे वरितो हो त साणुनि गॾु भारत खां हिन ख़िते में दाख़िल थींदड़ ॿोली उर्दू ई नए मुल्क जी क़ौमी ज़बान थींदी। जेतोणीकि नए ठहंदड़ मुल्क में उन वक़्तु बंगाली ॻाल्हाईंदड़ मुल्की आबादीअ जो 55% हुआ, जॾहिं त उर्दू ॻाल्हाईंदड़ 1.5% खां बि घटि हुआ। इहे 1.5% उर्दू ॻाल्हाईंदड़ बि हिन सरज़मीन जा असुली वारस न पर हिंदुस्तान खां पनाहगीर तौरु हिते आयल हुआ। इन्हनि हक़ीक़तुनि जे बावजूदि इक़्तिदार ते क़ाबिज़ टोले मज़हब ऐं हिकु मुल्क हिकु ज़बान जे नारे हेठि नए मुल्क ते उर्दूअ खे मढ़ण जी साज़िश कई। इहो फ़ैसिलो हितां जे असुली धरती धणियुनि ख़िलाफ़ साज़िश ऐं नफ़रत ते ॿधल हो। उर्दूअ खे क़ौमी ॿोली बनाइण जे फ़ैसिले सां ई हिन मुल्क जे माण्हुनि में नफ़रत जो ॿिज छटियो वियो। पाकिस्तान ठहण खां पोइ न फ़क़ति बंगाली पर सिंधी ॿोली खे बि नज़रअंदाज़ कयो वियो। पाकिस्तान में उर्दूअ खे क़ौमी ॿोली बणाइण ऐं हितां जे मक़ामी ज़बानुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ जदोजहद जी शुरूआत अॻूणे ओभर पाकिस्तान में बंगालियुनि तरफ़ां कई वई। पाकिस्तान ठहण खां पोइ 1948 में जॾहिं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह ढाका वियो त हिन हिकु आम जलसे में ऐलान कयो त पाकिस्तान जी क़ौमी ॿोली सिर्फ़ु उर्दू हूंदी, जंहिं ते खेसि बंगालियुनि जी मज़ाहमत ऐं कावड़ खे मुंहुं ॾियणो पियो। इन ई जलसे में मौजूदु बंगालियुनि जे वॾेंग इन ऐलान ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो ऐं बंगाली ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बणाइण जो मुतालबो कयो। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह जे ओभर पाकिस्तान जे इन पहिरें दौरे सां ई ज़बान जे बुनियाद ते पाकिस्तान में नफ़रतुनि जो तूफ़ान शुरू थियो। बंगालियुनि खे उर्दूअ खे क़ौमी ॿोली बनाइण वारे फ़ैसिले खे रद्द कंदे बंगाली ॿोलीअ खे जाइज़ मक़ाम ॾियारण लाइ तहरीक शुरू कई। 21 फरवरी 1952 ते जॾहिं ओभर बंगाल जी कानून साज़ असेंबली जो इजलास सॾायो वियो त बंगालियुनि पंहिंजी मादरी ॿोलीअ खे क़ौमी ज़बान जो दर्जो ॾियारण लाइ आम हड़ताल जो ऐलान कयो। बंगालीअ खे क़ौमी ॿोली बनाइण जे मुतालबे लाइ जदोजहद कंदड़ बंगाली शागिर्दनि असेंबली तरफ़ जुलूस कढियो त उनखे बेरहमाने तरीक़े सां कुचलियो वियो। असेंबली तरफ़ वधंदड़ शागिर्दनि मथां गोलियूं हलाए 3 गभरू नौजवाननि खे शहीद कयो वियो। पाकिस्तान ठहण बैदि सिंधी ॿोलीअ जी इहा हैसियत ख़तमु कई वई जेका उनखे सिंध ते बरतानवी कब्ज़े दौरान हासिल हुई। 1843 में जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो करे पंहिंजी हुकूमत ठाही त उन्हनि सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ लाइ अहम फ़ैसिला कया। हिननि सिंधी ॿोलीअ जी लपी जो हिकु मयार मुक़ररु करण लाइ कमेटी ठाही। इन कमेटी जे सिफ़ारिश ते 1853 में सिंधी ॿोली जी हाणोकी पटी सरकारी ऐं ख़ानगी सतह ते लिखण पढ़ण लाइ राज कई वई, जंहिंसां सिंधी ॿोलीअ जी वाद वीज जा नवां दर खुली पिया। सिंधी ॿोली बाबति इन अहम फ़ैसिले बैदि अंग्रेज़नि ॿियो वॾो क़दम खयो, जंहिं मूजिबि 29 अगस्त 1857 ते हुकुमनामो जारी कयो वियो, जंहिं हेठि सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो। सिंध जे कमिश्नर सर बार्टल फ्रेयर हुकुम जारी कयो त सिंध में सरकारी लिख पढ़ खे उन वक़्त ताईं क़बूल न कयो वेंदो जेसि ताईं इहा सिंधी ॿोलीअ में न हूंदी। सरकारी ऑफिसुनि, अदालतुनि ऐं थाणनि में अंग्रेज़ी समेत ॿियनि ॿोलियुनि में लिखियल को बि काग़ज़ तेसि ताईं क़बूल न करण जो हुकुम ॾिनो वियो जेसि ताईं उन जो सिंधी तर्जुमो शामिल न थियल हुजे। अंग्रेज़नि सिंध में नौकरी कंदड़ गैर सिंधियुनि खे उन ॻाल्हि जो पाबंद कयो त हू लाज़मी तौरु सिंधी लिखी
पढ़ी ऐं ॻाल्हाए सघजंदड़ हुजनि। पाकिस्तान ठहण खां पोइ उर्दूअ खे मुल्क जी अकेली क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई हितां जे असलूकियुनि ॿोलियुनि जी रस्ता रोक कई वई। 14 अक्टूबर 1955 में ओभर पाकिस्तान जी अददी अक्सरियत जो मुक़ाबिलो करण लाइ ओलह पाकिस्तान जे चइनि वहदतुनि सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा सूबे खे पाण में ज़िम करे वन्यूट जो क़याम अमल में आंदो वियो। वन्यूट क़ाइमु थियण खां पोइ सिंधी ॿोली खे मेसारण ऐं हितां जे माण्हुनि मथां ज़बरदस्ती ॿाहिरां आयल ॿोली उर्दू मढ़ण जे लाइ साज़िश जो हिकु डिघो सिलसिलो शुरू कयो वियो। इन जे दौर में सवें सिंधी किताबनि, अख़बारुनि ऐं रिसालनि ते बंदिश विधी वई। सिंध जो अलॻि क़ौमी वजूद ऐं सुञाणप माज़ीअ जो किसो बणिजी वियो। कंहिं बि क़िस्म जी लिखत में सिंध लफ़्ज़ इस्तेमालु करण ते बंदिश विधी वई। कराची मां सिंधी ॿोली पढ़ाईंदड़ 1300 प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूलनि खे बंदि कयो वियो। वन्यूट बैदि 1956 जे आइन में सिंध में सिंधी शागिर्दनि उर्दू ऐं उर्दू शागिर्दनि लाइ सिंधी ॿोलीअ खे लाज़मी करार ॾिनो वियो, पर उन ते क़ानूनी तरह अमल करण बदिरां रुगो सिंधी शागिर्दनि लाइ उर्दूअ खे लाज़मी करार ॾिनो वियो। वन्यूट जे ख़ालिक़ हुक्मराननि जे इन दुश्मन अमल ख़िलाफ़ सिंध जे सियासतदाननि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॿियनि पढ़ियल लिखियल माण्हुनि जिदोजहद जी शुरूआति कई। इन हवाले सां शेख अयाज़, हैदर बख्श जतोई, GM सैयद, काज़ी फैज़ मोहम्मद, रसूल बख्श पलीजो, इब्राहिम जोयो ऐं ॿियनि सियासतदाननि आवाज़ बुलंद कयो। सिंधी ॿोली जे बहालीअ लाइ जिदोजहद इन वक़्तु शिदत इख्तियार कई जॾहिं अयूब ख़ान जे दौरे हुकूमत में तइलीमी सुधारण लाइ क़ाइमु कयल कमीशन 1962 तारे पंहिंजूं सिफ़ारिशूं पेश कयूं। कमीशन जे सिफ़ारिश तहत सिंधी ॿोलीअ खे अॻु मिलियल अणपूरा हक़ ऐं सहूलतूं बि वापसि वरितियूं वयूं। सिंधी ॿोलीअ जी हैसियत खे घटाए निसाब में 5 दर्जे ताईं लाज़मी करार ॾिनो वियो। सिंधी पढ़ंदड़ जे ज़रिए तइलीम खे उर्दू बणायो वियो। उर्दू ॿारनि लाइ सिंधीअ जो लाज़मी पेपर ख़तमु कयो वियो। सिंधी ॿोली जी हैसियत ते थियल इन हमले ख़िलाफ़ सिंध में कावड़ ऐं एहतिजाज जी हिकु नई लहर पैदा थी। सिंध समेत मुल्क जे सान्यवंदनि जनरल अयूब ख़ान हुकूमत जे इन अमल ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो ऐं तइलीमी कमीशन जूं सिफ़ारिशूं सिंधियुनि सां नाइंसाफ़ी करार ॾिनियूं। ओलह ऐं ओभर पाकिस्तान जे 21 अहम सियासतदाननि, तइलीमी माहिरनि ऐं अॻुवाणनि तइलीमी कमीशन जे सिफ़ारिशुनि ख़िलाफ़ गॾियल बयान जारी करे इन अमल जी सख़्तु निदा कई। सिंधवासियुनि जे इन जिदोजहद बैदि हुकूमत मजबूर थी 14 अक्टूबर 1962 ते सिंधी ॿोलीअ जी साॻी तइलीमी हैसियत बहाल कई। वन्यूट दौर में सिंधी ॿोली ख़िलाफ़ साज़िश जो सिलसिलो पोइ बि बंदि न थियो। ॿियो भेरो हैदराबाद जे मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर जनरल टिक्का ख़ान ऐं कमिश्नर मसरूर हसन बि सिंधी ॿोली ख़िलाफ़ साज़िशूं शुरू कयूं, जंहिं ख़िलाफ़ सिंध सियासतदाननि ऐं शागिर्दनि अमली जिदोजहद करे आमिर हुक्मराननि जे साज़िशुनि खे बेनक़ाब कयो। आमिर सदर अयूब ख़ान जी हुकूमत बैदि जनरल याहिया ख़ान हुकूमत संभाली। जॾहिं नयुनि चूंडुनि जो ऐलान कयो त उन वक़्तु बि सिंधी ॿोली जी हैसियत घटाइण जी कोशिश कई वई। जनरल याहिया जी हुकूमत 1970 जे चूंडुनि लाइ वोटरनि जूं लिस्टूं सिर्फ़ु उर्दू ऐं बंगाली ज़बान में शाया कराइण जो ऐलान कयो, जंहिं ते सिंध जे माण्हुनि सख़्तु रद्दमल ज़ाहिर कंदे वोटर लिस्टूं सिंधी ॿोलीअ में शाया कराइण जो मुतालबो कयो। सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जो मौक़िफ़ हुयो त हिन खां 22 साल अॻु अंग्रेज़नि जे दौर में बि वोटर लिस्टूं सिंधीअ में छपियूं हुयूं। उन बैदि वन्युनि जे शुरूआती दौर में बि वोटर लिस्टूं सिंधीअ में शाया कयूं वयूं हुयूं। उन करे हाणे बि वोटर लिस्टूं उर्दू ऐं बंगाली समेत सिंधी ज़बान में शाया कयूं वञनि।
हुकूमत तरफ़ां सिंधी माण्हुनि जे उन जाइज़ घुर खे तस्लीम न करण ते सिंध जो अवाम ॿीहर पंहिंजे ॿोलीअ जे जाइज़ हैसियत लाइ जिदोजहद जे मैदान में घिड़ी आयो। 8 नवंबर 1969 ते शागिर्दनि सिंधी ॿोलीअ जे हक़ में एहतिजाजी मुज़ाहरा कया। उन बैदि सॼी सिंध में अलामती बुख हड़तालूं शुरू कयूं वयूं। शागिर्दनि जे उन्हनि मुतालबनि जी पीपल्स पार्टी चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं सिंध मुतहदा महाज़ जे सदर GM सैयद पिणु हिमायत कई। काज़ी फैज़ मोहम्मद जेको उन वक़्तु ऑल पाकिस्तान अवामी लीग जो नायब सदर हो, उन पिणु शागिर्दनि जे जिदोजहद जी हिमायत कई। काज़ी फैज़ मोहम्मद 11 नवंबर 1969 ते ऐलान कयो त जेकॾहिं वोटर लिस्टूं सिंधीअ में शाया न कयूं वयूं त हू पाण बि मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदो। हुकूमत जे हठ धर्मी सबबि 14 नवंबर 1969 ते शागिर्दनि बुख हड़ताल शुरू कई। हुकूमत हिन तहरीक खे ख़त्म करण लाइ 18 नवंबर जे राति बुख हड़ताली कारकुननि जे कैंप ते हमिलो करे कारकुननि खे क़ैद करे छॾियो। शागिर्दनि जेल में पंहिंजे अॻुवाननि समेत बुख हड़ताल जारी रखी। नेठि हुकूमत जिदोजहद कंदड़नि जे आॾो गोॾा खोड़िया ऐं 28 नवंबर ते वञण टोड़ण जो ऐलान कयो वियो ऐं 29 नवंबर ते वोटर लिस्टूं सिंधीअ में शाया करण जो बि ऐलान कयो वियो। मुल्क में 1970 जे आम चूंडुनि ऐं 1971 में बांग्लादेश जे क़याम खां पोइ 1972 में सिंधी ॿोली जे मामले ते ॿीहर उन वक़्तु तहरीक बाहिजां भड़की पई जॾहिं PPA जी हुकूमत 1973 जे आइन में बाक़ी बचियल मुल्क जे असुलुकियुनि ॿोलियुनि सिंधी, पंजाबी, बलोची ऐं पश्तो खे नज़रअंदाज़ कंदे उर्दूअ खे मुल्क जी अकेली क़ौमी ॿोली करार ॾिनो। PP हुकूमत 7 जुलाई 1972 ते सिंध असेंबली मां सिंधी ॿोली जो बिल मंज़ूर करायो। इन बिल खे सिंध एक्ट 1972 सॾियो वियो, जंहिं मूजिबि पाकिस्तान जे उबूरी आइन जे आर्टिकल 267 मूजिबि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जी हैसियत खे नुक़सान पहुचाइण खां सवाइ सिंध जी सूबाई ॿोली तौरु इस्तेमालु कयो वेंदो। सिंधी ॿोलीअ खे मुल्क जी क़ौमी ॿोली करार ॾियण बदिरां फ़क़ति सूबाई हैसियत मिलण ते उर्दू ॻाल्हाईंदड़नि तरफ़ां सिंध में वॾे पैमाने ते फ़साद कराया विया। कराची ऐं हैदराबाद में सिंधियुनि ते हमला करे ख़ैन क़तल कयो वियो ऐं संदन मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया विया। साईं GM सैयद, काज़ी फैज़ मोहम्मद ऐं ॿियनि अॻुवाननि सिंधी ॿोलीअ खे 1973 जे आइन में जाइज़ मक़ाम न मिलण ऐं सिंधी ॿोलीअ खे सिंध जी अकेली सूबाई ऐं दफ़्तरी ॿोली करार न ॾियण ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो ऐं हुकूमत जे इन क़दम जी सख़्त मुखालफ़त ऐं मज़मत कई। इन्हनि ॾींहंनि में सदर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कराची जे दौरे ते आयल हो, जिते सदर भुट्टे सिंधी सियासतदाननि खे घुरायो। उन मौक़े ते काज़ी फैज़ मोहम्मद सदर भुट्टो आॾो सिंधी ॿोली जो मामिलो उथारियो। पाण लिखत में सदर भुट्टे खे सिंधी ॿोलीअ जे अहमियत खां वाक़ुफ़ु कंदे मुतालबो कयो त सिंधीअ खे क़ौमी ॿोली तस्लीम कई वञे ऐं सिंधी ॿोलीअ खे सिंध जी अकेली सरकारी ज़बान तस्लीम कई वञे। पर सदर भुट्टे रुजत परस्तनि ऐं नस्ल परस्तनि जे उन्हनि हंगामनि खां मुतासिर थी 10 जुलाई ते रावलपिंडीअ में लिसानी कॉन्फ्रेंस सॾाइण जो ऐलान कयो। सरकारी तरह 5 सिंधी दानिशवरनि ऐं 20 उर्दू दानिशवरनि खे कॉन्फ्रेंस में शरीक थियण जो दावतनामो ॾिनो वियो। सिंध मां शुरात में साईं GM सैयद, पीर हिसामुद्दीन राशिदी, शेख अयाज़ ऐं काज़ी फैज़ मोहम्मद इन कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ तयारु थिया, पर बाद में GM सैयद ऐं हिसामुद्दीन शाह राशिदी कॉन्फ्रेंस में हलण खां इनकार करे छॾियो। मजबूरन काज़ी फैज़ मोहम्मद खे अकेले सां रावलपिंडी वञी सिंध जी नुमाइंदगी करणी पई। कॉन्फ्रेंस में मौजूद 20 उर्दू दानिशवर जे मुक़ाबले में पाण अकेले सिंधी ॿोलीअ जो अकेलो सिंधी ॿोलीअ जो नुमाइंदगी कंदड़ हुयो।
काज़ी फैज़मंद कॉन्फ्रेंस में अकेले सिंधी ॿोलीअ जो केस पेश कयो। सिंध जे माण्हुनि तरफ़ां पंहिंजे ॿोलीअ जे जाइज़ हैसियत लाइ पुरअमन एहतजाज हुकूमत ते को बि असरु न छॾियो। PPP जे बानी सदर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हुकूमत वॾे सूबे ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे हिकु मख़सूस अक़लियत जी ख़ुशामद हासिल करण लाइ सिंधी ॿोलीअ जे मोतवारे दस्तावेज़ ते सही करे सिंध खे ॿिनि ॿोलियुनि वारो सूबो करार ॾेई छॾियो। सिंधी ॿोलीअ में हिकु ॿियो बिल मंज़ूर करे सिंध खे बिलिसानी सूबो तस्लीम कयो वियो। सिंधीअ सां गॾु उर्दूअ खे बि सिंध सूबे जी सरकारी ॿोली करार ॾिनो वियो। PP हुकूमत जो इहो अमल सिंधी ॿोलीअ ते कारी वार साबित थियो। सिंध जा माण्हू अॼु बि PP हुकूमत जे इन अमल जी सज़ा भोगे रहिया आहिनि ऐं सिंधी ॿोली अॼु बि पंहिंजे वतन में अमली तरह बेदख़ल थियल आहे। महिरबानी दोस्तो।